सजे घरनि में क़ुरान घुमाया, सजे महले में चयूं असांखे ख़बर न आहे। हिननि जो 7 सालनि जो छोकिरो आयो, चई त असांजे नए स्टान ते छोकिरो बंदि आहे। पुलिस खे असां ॾांहुं ॾेई आयासीं, पुलिस वारा 2 सिपाही आया। असां चयो असांजो छोकिरो अॻु अची वियो आहे त 2 सिपाही आया आहिनि। त जंहिं छोकिरे शादी ॾिनी आहे त नए स्टान ते आहे त उहो न कयो अथनि, कुराड़े खख खे वधो अथनि। कुराड़े ॿियो घर मटे ॾसियो, मुंहिंजो कुराड़े खे ॿधी विया। उहो कुराड़ो जंहिं राति छॾियो अथनि, उन राति मुंहिंजो पुटु कुराड़े मोटी अचे मारायो आहे। मां क़ुरान खणी घुमायो आहे न, न कुझु बि न, दुश्मनी कान्हे। न न कुझु बि न, बसि अब नाजाइज़ी, बसि असां कुझु बि न। त कोठे ते सुम्हंदो असां तॾहिं मारियो आहे। जेको ॿधल आहे कुराड़ो हिन जो अलीजान, हा जमाली, हा का बि न ॿुधाई अथनि। क़ुरान जो मां खणी वई असांसि, क़ुरान जो मां खणी वियसि त चवनि हाणे त मड़ असां हिन ॻाल्हि खां तुंहिंजे पुट खे पकड़ियो आहे, हिन खां मारियो आहे, हे थी तुंहिंजो लाश। हिननि खणी गुम करण खां कयो, पोइ मुंहिंजे क़ुराननि तारियो आहे। होॾों वारो खणी अचे, हूअं घर में अथनि 3-4 मायूं, हाणे 7 वेठियूं आहिनि मायूं। इहो रेड़े ते खणी मुंहिंजो पुटु लोड़े ऐं पुलिस हाणे राता को FIR कढियल आहे। हिकिड़ो कुराड़ो खख, हिकिड़ो राति जो छॾे ॾियनिसि त वरी ॾींहं जो वठी वञनि। तारीख़ ते असांजो नंढड़ो अगवा थियो, अगवा जो थियो त उन खां पोइ असां पुलिस ॾे यकी चकर काटी न रहियासीं, असांजा जवाबदार न ॿधऊं। असां पहिरें ॾींहं खां उन्हनि ते NC कटाई। असां नंढड़े असां सुप्रीम कोर्ट को हम अपील करते हैं, सुप्रीम कोर्ट के जज को अपील करते हैं, हम मजलूमों का जो बच्चा फोत हुआ है, हमारा स्टूडेंट बच्चा है, हमारा जल्दी जल्दी नोटिस ले। और DG रेंजर सिंध को अपील करते हैं, वजीर आजम को।